नाज़रीन कड़ियो घंवर जो कॉलेज जो कम गुज़िरियल 12 सालनि खां रोलड़े जो शिकार आहे। कम मुकमल न थियण करे कॉलेज जिदोजहद कमेटी पारां शहीद फाज़िल राहू चौक ते अलामती बुख हड़ताल कई वई। ॾिसूं था मलिक असगर राही जी ही रिपोर्ट। कड़ियो शहर वॾी तालके बोलाची जो वॾी आबादी वारो शहर आहे ऐं ही जेका जिदोजहद कॉलेज लाइ हलंदल आहे ही काफ़ी टाइम खां हलंदल आहे। मुंहिंजे ख्याल में ही जेका सिंध गवर्नमेंट असांजी आहे ही आवाम में हाणे को बासरो रखण लाइ तयार न आहे ऐं न ई कोई सोचे थी त सुभाणे इन्हनि वटि असीं वेंदासीं। जेके असां वटि वेठा आहिनि असांजे तालीम लाइ वेठा आहिनि, मुज़ाहिरो कनि पिया, धरणो कनि पिया, मुसलसल धरणा ऐं बुख हड़तालुनि ते वेठा आहिनि, पर इन्हनि ते को बि एक्शन सिंध गवर्नमेंट कोन थी खणे। सिंध गवर्नमेंट खे पंहिंजो जेको करप्शन में फाथल आहिनि, जेको हिननि खे रसो कंध में आहे, उन जो हिननि खे अहसास आहे। पर जिन्हनि वोट ॾिना आहिनि ग़रीब अवाम आहिनि, बदीन जी अवाम, इस्माइल राहू खे, हिननि पीपीआर सभिनी खे हिननि खे कामयाबु हिननि बदीन वारनि कयो आहे। हिननि खे उन्हनि जो को बि अहसास न आहे। कड़ियो गंवर जे शहरवासियुनि, नौजवाननि ऐं बुज़ुर्गनि खे जस्तो ॾियां जिन पंहिंजे बुनियादी मसइले ऐं जंहिं मसइले जो ज़ुमूं आहे रियासत जो त उहो उन्हनि खे प्रोवाइड करे ॾिए, उन्हनि खे ॾिए। उहा सहूलियत अहम सहूलियत आहे जेका कहिड़ी बि रियासत खे पंहिंजे अवाम खे ॾियणी आहे। पर अफ़सोस जो हिते उन्हनि बुनियादी मसइलनि लाइ असांखे रोडनि ते रस्तनि ते अची एतिजाज करिणो आहे पवनि ऐं असांखे बुख हड़तालूं करणियूं थियूं पवनि। असांखे ॾुखे में ॾुखिया मरला तय करे असीं पंहिंजूं उहे डिमांड, उहे मुतालबा मञाइण लाइ मैदान अमल में था अचूं। इहो हुननि जी पंहिंजी ख़्वारी आहे जेके उहो महसूसु कोन था कनि। हिन वक़्तु सिंध ऐं या हिन रियासत जेको सोचियो आहे त शायदि हिननि खे माण्हुनि खे नीच ताईं नाबूद करिणो आहे, हिननि खां तइलीम सिहत फुरे वठणी आहे त जीअं हे ग़रीब गुरबत वारी लकीर में पेनाऊ थी गुज़रनि। असां चूंडियल नुमाइंदे हिते जे चूंडियल नुमाइंदनि खां इहो मुतालबो था कयूं त असांजो कड़ियो जो 12 साल खां कॉलेज जो कमु जेको रोलड़े जो शिकार आहे उहो मुकमिल कयो। ऐं अफ़सोस सां चवणो थो पए हिते जा ॿई चूंडियल नुमाइंदा वज़ीर साहिब आहिनि ऐं उनखां सवाइ एतिरो ख़ुशनसीब खितो आहे आमदनी या उपत जे हवाले सां हिते 1981 में पहिरियों पूरे मुल्क में पहिरियों कामयाबु तेल ऐं गैस जो वेल निकितो जंहिं मुल्क जी मैशियत में कंघे वारी हॾी वारो रोल इख्तियार कयो। जीअं त असांजो ही जेका जदोजहद आहे इहा मुसलसल गुज़िरियल 7 महीननि खां वठी जारी आहे, जंहिंमें असां बदीन प्रेस क्लब खां वेंदे कराची प्रेस क्लब, हैदराबाद, लाहौर सॼो असां लताड़ियो आहे। पर असांजे तक जा जेके नुमाइंदा आहिनि उन्हनि जे कननि ते अञा ताईं जूं बि नथी सुरे। बदकिस्मती चइजे या ख़ुशनसीबी चइजे त शायदि ही सिंध जो वाहिद हल्को आहे जितां चूंडियल MPA बि वज़ीर आहे त MNA बि वज़ीर आहे। 4 साल अॻु में 17 में असां हिते बुख हड़ताल कई हुई, लगातार 15 ॾींहं वेठा हुआसीं। असलम राहू साहिबु आयो, जंहिं असां सां तय कयो त CM साहिबु अचे थो शहीद फाज़िल जी वरसी में, असां उतां मंज़ूरी वठी तव्हांखे 2-3 महीननि में बिल्डिंग फाइनल करे था ॾियूं। उनखे 5 साल ॿिया बि गुज़री विया आहिनि, उहो कमु न थियो आहे। असांजा वज़ीर साहिबु राति जो बि मदहोश आहिनि त ॾींहं जो बि मदहोश आहिनि। असांजी सरकार उनखे अवाम जो को बि अहसासु न आहे त हीअ अवाम हितां जो आहे, ग़रीब आहे, जंहिंजो वोट वठी तव्हां वज़ीर थिया आहियो, ऐवाननि में वेठा आहियो, अरबे रुपए जी बजट तव्हां वटि आहे ऐं तव्हां कॉलेज नथा कड़ियो गंवर जो ठाहे ॾियो। 4-5 लख जी आदमशुमारी जो ही इलाइक़ो आहे। पासे में तेल कंपनी आहे जंहिंजी बजट तमामु घणी जेका DC वटि वञे थी, उहा केॾां थी वञे? छो नथा तव्हां ॿुधायो त उहा बजट अरबे रुपए जी बजट केॾां थी वञे, केरु थो खाए?